ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जेठराणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद ISO पाकिस्तान जो मरकजी सदर सैयद फ़ख्र अब्बास नकवी जैकमाबाद पहुतो ऐं अल्लामा मक़सूद अली टोमकी सैयद ग़ुलाम शबीर नकवी ऐं ISO जे कारकुननि गुलनि जी वर्खा करे मुअज़्ज़िज़ महिमाननि जो इस्तक़बाल कयो। सैयद ग़ुलाम शबीर नकवी जी रहाइशगाह ते मजलिस वहदतुल मुस्लिमीन पाकिस्तान जे मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग सेक्रेटरी अल्लामा मक़सूद अली टोमकी ऐं ISO पाकिस्तान जे मरकज़ी सदर सैयद फ़ख्र अब्बास नकवी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कयो। उन मौक़े ते मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे ज़िलई सदर नज़ीर हुसैन जाफ़री, मजलिस उलमा मकतब अहल बैत जे ज़िलई सदर अल्लामा सैफ अली टोमकी, ISO जे सूबाई सदर ख़ालिद हुसैन राहूजो, ज़िलई सदर आदिल छोरो, वहदत यूथ विंग जे डिविजनल जनरल सेक्रेटरी अल्ला बख्श मीराली शिरकत कई। प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अल्लामा मक़सूद अली टोमकी चयो त असां फ़लस्तीन, ग़ज़ा, लबनान जे मज़लूम मुस्लमाननि सां गॾु आहियूं। इस्लामी मुल्कनि जो नुमाइंदो इदारो हुजण बावजूदि OIC जे ग़ज़ा में थींदड़ क़त्ल आम ते ख़ामोश तमाशे बणियल आहियूं ऐं 56 मुल्क ग़ज़ा ऐं लबनान जे मज़लूम मुस्लमाननि खे इसराइली जारियत खां बचाए न सघिया। हद त इहा आहे जो अरब ऐं इस्लामी मुल्क ग़ज़ा जे मासूम ॿारनि ऐं मासूम शहरनि ताईं खाधो बि नथा पहुचाए सघिया। मुस्लमान हुक्मराननि खे घुर्जे त हू ग़ज़ा, फ़लस्तीन ऐं लिबनान जे मज़लूम मुस्लमाननि लाइ अमली क़दम खणनि। हुन चयो त सिंध में हिकु भेरो ॿीहर पाबंदी बढ़ियल दहशतगर्दी तंज़ीम सरगर्म थी वियूं आहिनि। हैरत जी ॻाल्हि आहे त उहे दहशतगर्द तंज़ीमूं जिन जी सरगर्मियुनि खे पाकिस्तान जी रियासत ग़ैर करणु निकिरणो आहे, उहे अवामी जलसा करे रहिया आहिनि। हुन चयो त असां वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत जैकमाबाद जे ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयूं था त जैकमाबाद में पाबंदी बढ़ियल तंज़ीम जे इश्तियाल अंगेज़ कार्रवाई जो नोटिस वरितो वञे। प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ISO पाकिस्तान जे मरकज़ी सदर सैयद फ़ख्र अब्बास नकवी चयो त असां मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहियूं। मज़लूम जी हिमायत करणु हर इंसान जो फ़र्ज़ु आहे। हुन चयो त असां सिंध हुकूमत ऐं जैकमाबाद जे ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयूं था त पाबंदी बढ़ियल तंज़ीम जी नफ़रत अंगेज़ कार्रवाइयुनि खे रोकियो वञे ऐं मिलत जाफ़िया पाकिस्तान जैकमाबाद जे ख़दशनि खे फ़ौरी तौर ते दूर कयो वञे।